रिश्ता केड़ा भी हुजन बचा एक आईनो ते शीशो ते शीशो अगर उन में डार अची वियो तो बाद में ओड़ा न थींदा ते जेरा पेरियों होया बेतरा तू हलंदी के हलाए अगलंडा तोखे तकलीफ मिले तू बराबरी न कर तू खामोश थी मज़ाक अलावा वो वक्त भी ईंदो जो उन्हनि मुनाफ़िकनि जे साम्हूं तुंहिंजो रौब हलंदो रौब यकीन कर आईनो जॾहिं शोकेस में लॻल आहे या दीवार ते लॻल आहे ॾिस केॾो ख़ूबसूरत थो लॻे अगरि इनखे डार अची वेंदो तोखे ई बेक़रार कंदो त यार मज़ो नथो ॾे कढांसि ॿियो वठां हा पोइ उन ॾरियल शीशे खे तव्हां फिटी कंदा आहियो उछलींदा आहियो नओं ख़रीद करे वरी उन में आणंदा आहियो घर में अरे हिकिड़ो रिश्तो बि आईने जी मिसाल आहे अगरि जंहिं रिश्ते में तव्हांखे जेकॾहिं तकलीफ़ूं मिलणु लॻनि थियूं त तव्हां उन्हनि सां बराबरी न कयो ख़ामोशी अख़्तियार कयो वक़्तु रिज़ल्ट ॾाढी सुठी ॾींदो जेकॾहिं बराबरी कंदो वरी उन शीशे जे ॾार खे तव्हां ठाहे न सघंदव भले केॾी बि तव्हां कोशिशि कयो पर उहो ऐब ई रहंदो इन खां बहितर आहे तव्हां पाण खे का ॾार न ॾियारायो ॾार सम्झो था न मन मयार कंहिंखां न ॾियारायो त भाउ फिलाणनि सां तूं भलो न कयो या फिलाणनि सां तूं सही न कयो बहरहाल इहे रिश्तनि जा अहिड़ा मसइला हूंदा आहिनि हिकु हंधि थींदा आहिनि सवनि माण्हुनि में सवनि घरनि में ख़बर बि पवंदी आहे त हीउ पाण में हाणे अटकिया अथई हीउ पाण में हाणे हिक ॿिए खां परे थी विया अथव भले तव्हांजी केॾी बि साज़िश करे तव्हांजा करे रिश्ता जोड़ण बि कनि पर उहो मज़ो न रहंदो बच्चा जेॾो पहिरियों मज़ो हुयो छो ॾार वारे शीशे खे तूं वापसि घर में हणी सघंदे न हणी सघंदे चवंदे कढां त मज़ो नथो ॾे छा चवंदा माण्हू अरे शीशो बि भॻल अथनि घर में सुधरो फ़ाइदे में वेंदो सुधरो ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो पैसे जे ज़ोर ते कॾहिं बि पंहिंजे रिश्तेदारनि सां ज़बान न लड़ाइजांइ घणा वरी ग़रीब हूंदा आहिनि ग़ुरबत मां ई अमीर थींदा आहिनि इहे पहिरें नंबर जा हरामी थींदा आहिनि हा जे ग़रीब मां अमीर थींदा आहिनि इहे पहिरें नंबर जा हरामी टॉप जा हरामी थींदा आहिनि पोइ अॻिलनि खे पंहिंजे पेरनि चंपलियूं सम्झणु लॻंदा आहिनि छो उन्हनि न ॾिसी ऐं ॾिठो त तॾहिं इहे हरामी थी पिया न बहरहाल मां उन्हनि खे बि पैगाम थो ॾियां अरे इहो वक़्तु सदाई न हूंदव इहो वक़्तु अॼु अथई सुभाणे उन्हनि जे साम्हूं बि चेहरा लिकाईंदो वतंदे जिन जी आॾो तूं पंहिंजी हैसियत ऐं औकात पोइ ॾेखारे